हाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी जांच एजेंसी FIA जहांगीर तरीन ऐं हुनजे पुट अली तरीन खे सुभाणे अंगारे ते तलबी जो नोटिस जारी करे छॾियो। FIA लाहौर खां मोकिलियल नोटिस में जहांगीर तरीन ऐं अली तरीन खां 8 सुवालनि जा जवाब घुरिया विया आहिनि। जहांगीर तरीन खे 13 अप्रैल ते जवाब वठी हाज़िर थियण जी हिदायत कई है, पर उहो चयो वियो आहे त जहांगीर तरीन कंपनी सेक्रेटरी जे ज़रिए भी जवाब जमा कराए सघे थो। FIA जे नोटिस में चयो वियो त अगस्त 2020 खां सवालनि जा जवाब घुरी रहिया आहियूं। जहांगीर खान तरीन जुमे जे ॾींहुं सवालनि जा जवाब ॾियण जो वाइदो कयो। सवालनि में चयो वियो आहे त GK फार्मर्स जी समूरी मशीनरी जूं असल रसीदूं जमा करायूं वञनि। GK फार्मर्स जी 35,000 एकड़ जी एराज़ी जो सबूत जमा कराया वञनि। मुस्लिम कमर्शियल बैंक जी रिपोर्ट जमा कराई वञे। मशीनरी ऐं 35,000 एकड़ एराज़ी लाॻीतो वारी रिपोर्ट जमा कराई वञे। बर्तानिया में ख़रीद कयल मिल्कियत जी भी मनी ट्रायल ॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।